सबुर नथा करियो। सर 2013 में असां फाइनल ईयर कयो, उन खां पोइ असां जेको हा बाबा, हा बाबा, तालीम रोज़गार देण जो ज़रियो नाहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रोग्राम कालम कल्याण सां गॾु तव्हांजो मेज़बान अल्लाह बख्श कुंबर हाज़िर ख़िदमत आहे। नाज़रीन मोहतरम, अॼु असां गुफ़्तगू कंदासीं हिकु अहिड़े अहम मौज़ू ते जिते असांजो नौजवान नसुल उहो रोज़गार सरकारी हासिल करण लाइ दरबदर आहे, परेशान आहे ऐं जेके सरकारी ऑफिसर्स आहिनि उन्हनि जे तरफ़ां हथ टोकियूं हिचूं पैदा करे ऐं उन असांजे नौजवाननि खे वधीक तंग कयो पियो वञे, जंहिंजे करे हर आए ॾींहं ते असांजा नौजवान उहो IBA जी टेस्ट पास कयल हुजनि, NTS जी टेस्ट पास कयल हुजनि, सिंध यूनिवर्सिटी जे तरफ़ां इम्तिहान वरितल हुजनि या का ॿी टेस्ट जेका आहे वरितल हुजे, उहे नौकिरियुनि जे आसरे में जॾहिं टेस्ट ॾेई चुका हूंदा आहिनि उहा कामयाबी सां पास बि कंदा आहिनि ऐं उन खां पोइ मुख़्तलिफ़ जवाज़ ॼाण आहे उन्हनि खे आर्डर्स न ॾिना वेंदा आहिनि। ऐं किथे किथे त अहिड़ी सूरत हाल आहे हिन वक़्तु सिंध जे अंदरि जेके मेरिट ते प्राइमरी JST PST HST उम्मीदवारनि खे जेके आर्डर ॾिना विया आहिनि ऑफर आर्डर, पर उन्हनि खे किथे जॉइनिंग आर्डर न ॾिनी वई आहे, उन हवाले सां काफ़ी हिचिस आहिनि। टंगवाणी में केतिरा ई केस साम्हूं आया आहिनि जिते उतां जे सोशल वर्कर्स ऐं सियासी वर्करनि प्रूफ सां गॾु इहो साबित बि कयो आहे त उतां जी जेका एजुकेशन जा ऑफिसर्स आहिनि उन्हनि पंहिंजनि ॿारनि खे, औलाद खे, रिश्तेदारनि खे ऐं पैसनि जे उन आधार ते उते कीअं उन्हनि खे नौकरियूं ॾियूं आहिनि, आर्डर ॾिना आहिनि। दादू में जेके एजुकेशन जा जेके ऑफिसर्स आहिनि उहे उते नियाणियुनि खे कीअं रुलाए रहिया आहिनि। हिकिड़ो अहिड़ो केस दादू जी नियाणी सां आहे जंहिंखे ऑफर आर्डर त मिलियो आहे पर जॉइनिंग न आहे, जंहिंजो ख़ुदि अकबर लगारी साहब जेको सेक्रेटरी एजुकेशन आहे उन नोटिस बि वरितो आहे, पर उतां जी जेका ज़िलई एजुकेशन ऑफिसर्स आहिनि उन्हनि जी एॾी हठधर्मी आहे, ज़िद आहे ऐं उहे आर्डर ॾियण लाइ तयारु न आहिनि ऐं गुमराह करे रहिया आहिनि पंहिंजे आला इख़्तियारनि खे बि। ठटे में मुज़ाहिरा थिया आहिनि, कोट ग़ुलामाबाद में, टंडो अलाहियार में, सिंध जे मुख़्तलिफ़ जेके ॿियनि शहरनि टंडो बागो, बदीन, मातली, उन में बि नौजवान जे तरफ़ां मुज़ाहिरा कया पिया वञनि मुसलसल। त असांजो सिंध जो नौजवान उहो तमामु ॾुखियनि मरहलनि में तालीम हासिलु करे थो। पोरियतनि जा ॿार आहिनि जेके स्कूल टाइम खां पोइ पोरियो कनि था, सख़्तु महिनत कनि था ऐं इन लाइ को इज़त भरियो उनखे रोज़गार मिले ऐं सुठी तालीम हासिलु करे ऐं सुठे अंदाज़ सां सोसाइटी खे सर्विसिस ॾियनि, पर उन सभिनी ख़्वाबनि खे चिकनाचूर हिकिड़ो करप्ट निज़ाम करे रहियो आहे। जिन उहिदनि ते जेके सरकारी ऑफिसर वेठल आहिनि, अहिड़ा ई ऑफिसर वेठल आहिनि जेके गुज़िरियल वक़्त में ताज़नि ॾींहंनि में तव्हां सिंध जे अंदरि डिप्टी कमिश्नर मटियारी जे रूप में ॾिठो आहे, डिप्टी कमिश्नर नौशरो फ़िरोज़ जे रूप में ॾिठो आहे। अहिड़ा खोड़ सारा जेके दागदार किरदार सिंध अंदरि मौजूदु आहिनि, उहे एजुकेशन डिपार्टमेंट में हुजे, बल्दियात जो डिपार्टमेंट हुजे, ॿेलो खातो हुजे, कहिड़ो बि सरकारी खातो हुजे, उते अहिड़ा बदबूदार हिकिड़ा माण्हू वेठल आहिनि जेके पंहिंजी जेका सोच क्रिमिनल उन जे तहत पंहिंजनि मुफ़ादनि जे लाइ सोसाइटी खे तबाह करे रहिया आहिनि, सरकारी इदारनि खे तबाह करे रहिया आहिनि, नौजवान नसलुनि जो मुस्तक़बिल तबाह करे रहिया आहिनि। ऐं जेके मथे असांजा हुक्मरान वेठल आहिनि, जेके मिनिस्टर्स आहिनि सियासी तौर ते, उहे को बि अहिड़ो सख़्तु पुछाणो न करे रहिया आहिनि उन्हनि बदबूदार सरकारी ऑफिसरनि खां ऐं उन्हनि जो उहो नेटवर्क न पियो टोड़ियो वञे ऐं ख़ुदि असांजो जेके निज़ाम में इंसाफ़ जो जेको आहे तरीक़ेकार उन्हनि जे तरफ़ां बि को अहिड़ो मज़बूत फ़ैसिला न पिया ॿुधाया वञनि, जंहिंजे करे बदबूदार ऐं करप्ट निज़ाम में वेठल जेके दागदार माण्हू आहिनि उहे सोसाइटी खे ॾींहों ॾींहुं जेको आहे चिचलाए तबाह करे रहिया आहिनि ऐं इख़्लाक़ियात जेका आहे उहा ख़तमु कई पई वञे ऐं जेको हिकिड़ी रेस पैदा कई वई आहे माल गॾु करण जे हवाले सां, बंगला गाॾियूं मिल्कियतूं ठाहिण जे हवाले सां ऐं शातिराना अंदाज़ में स्मार्ट तरीक़े सां खीसा कटिया वञनि माण्हुनि जा, इहो सॼो हिकिड़ो तरीक़े वारदात हिन बदबूदार जमहूरी निज़ाम में असांजे साम्हूं आहे, जंहिंजे करे असांजा नौजवान उहे इंतिहाई ॾुखारा आहिनि, उहे कावड़ में आहिनि, उहे तकलीफ़ में आहिनि ऐं हुननि जो जेको दर्द कहाणी हिकिड़ी उन हद ताईं पहुची चुकी आहे जो माण्हुनि में तमामु
घणी मायूसी आहे ऐं माण्हू मुल्क छॾण ते बि मजबूर आहिनि। उहे फॉरेन जूं जेके इदारा आहिनि उन्हनि में नौकरियूं हासिलु करण लाइ ॾींहं राति इंटरनेट ते उते नौकरियुनि जी तलाश में आहिनि, पर सरकारी जेके नौकरियूं आहिनि उहो हिकिड़ो महाल ख्वाब बणिजी वियो आहे ऐं उन्हनि नौजवाननि खे सरकारी जेके ऑफिसर आहिनि उहे चकर लॻाए रहिया आहिनि, वधीक परेशान करे रहिया आहिनि, जंहिंजे करे हितां जे नौजवाननि में तमामु घणी मायूसी आहे। ऐं जेके एहतजाज थियनि था, जेके मुज़ाहिरा थियनि था ऐं जेको उन्हनि जे तरफ़ां हिकिड़ो एहतजाज नोट कराए थो वञे उहो हुक्मरान जे कननि ते जूम नथी सुरे ऐं हुक्मरान उन ते ध्यानु न ॾेई रहिया आहिनि, तवजह न ॾेई रहिया आहिनि। हुक्मरान फॉर्मेलिटी जे तौर ते बयानबाज़ी ज़रूरु करे रहिया आहिनि, पर किथे का अहिड़ी इंक्वायरी टीम न विहारी वई आहे, उते इंक्वायरी न पई कई वञे, कंहिं ऑफिसरनि खे जेको आहे उहा सज़ा न पई ॾिनी वञे ऐं जिते सज़ा जो मरहलो आहे त उते इंसाफ़ जो जेको दायरेकार इंतिहाई कमज़ोर हुजण जे करे उहे मज़बूत ऑफिसर शाही जेको आहे पंहिंजो पाण खे उतां आजो कराए रही आहे। इन सॼी सूरत हाल में असांजो जेको समाज आहे उहो तबाह थी रहियो आहे, नसुल जेके आहिनि उहे तबाह थी रहिया आहिनि, नसुलनि जो मुस्तक़बिल जेको आहे उहो दाव ते लॻल आहे ऐं सिंध में हिन वक़्तु जेका इहा करब वारी सूरत हाल आहे उन में सियासी पार्टियूं उन्हनि खे ज़रूरु सोचणु घुरिजे, छाकाणि त उन्हनि ते इहा ज़िम्मेवारी आयद थिए थी त उहे कानून साज़ असेंबली में वेही करे कानून पास कनि था, पर उन कानून ते जेको आहे अमल न पियो थींदो नज़र अचे ऐं जेको असांजो निज़ाम आहे उनखे हानियूं रसाइण लाइ जेके हिकिड़े बदबूदार जेके सोच रखंदड़ हिकिड़ी ब्यूरोक्रेसी ऐं जेके माण्हू आहिनि उहे ॾींहों ॾींहुं मची रहिया आहिनि ऐं पंहिंजा फ़ाइदा हासिलु करे रहिया आहिनि, पर उन सां असांजो मुआशिरो तबाह थी रहियो आहे ऐं मुल्क जी दुनिया में बदनामी थी रही आहे ऐं हीउ जेको जमहूरी निज़ाम आहे उन जी बि सॼी दुनिया में रुसवाई थी रही आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जेकॾहिं सियासतदान अखि न पटींदा ऐं हिन सॼे निज़ाम खे बहितर अंदाज़ सां अहिड़े ई तरीक़े सां बचाईंदा जेको हुननि जा क़ाइद, हुन जा लीडर या जिन नज़रियो ॾिनो उन जे तहत जेकॾहिं न हलंदा त शायदि सियासी निज़ाम बि माण्हुनि लाइ फ़ाइदेमंद न थिए। इन सां गॾु पंहिंजे मेज़बान अल्लाह बख़्श कुंबर खे इजाज़त ॾींदा, पाण मिलंदासीं के ॿिए प्रोग्राम में के ॿिए मौज़ूअ सां गॾु। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़, पाकिस्तान ज़िंदाबाद।